أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال لن أرسله معكم حتى تعطوني موثقا من الله لتعتمني به إلا أن يحاط بكم فلما آتوه موثقهم قال الله على ما نقول وكيل رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह यूसुफ जी आयत नंबर 66 हुई आहे 66 खां 68 मां कोशिशि कंदुमि त कंप्लीट कया 66 to 68 हाणे असांखे इहा ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर हुया उहे वापसि विया याकूब अलैहिस्सलाम खे बिनयामीन खां वठण जी कोशिशि कयूं फाइनली याकूब अलैहिस्सलाम खे चयूं त असां हिनखे वठी वेंदासीं छाजे करे जो असांखे वधीक नाणो मिलंदो इन करे असां बिनयामीन खे वठी वेंदासीं त हाणे याकूब अलैहिस्सलाम मुखातिब आहे पंहिंजे पुटनि सां उन्हनि हिननि खे छा चयो हाणे हे जेके आयात आहिनि इन्हनि आयात में तफ़सीर में ऐं मुफ़सरीन जे विच में आलिमनि जे विच में इलाही घणो डिबेट थींदो आहे बहस मुबाहिसो थींदो आहे त इन आयात में इहे चवंदा आहिनि त आयात जेके आहिनि नज़र लाइ जेका ईविल आई जेके चइजे नज़र लॻणु उन जे बारे में डिस्कस थियल आहे इन जे बारे में इलाही बहस थींदो आहे जेको बुक्स में बि लिखियलु आहे इलाही नमूने लिखियलु आहे जंहिंमें रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल ऐनुल हक़ नज़र जेका आहे उहा सच आहे हक़ आहे पर असां वटि छा थींदो आहे कॉमनली असां वटि इहा शइ हिकिड़ो कल्चर थी वई आहे या जेके चइजे त इहा शइ कॉमन थी वई आहे त कंहिंखे बि कुझु बि थींदो आहे त उहो चवंदो आहे नज़र लॻी वई आहे त इहा एॾी आसान शइ नाहे त माण्हू हर शइ ते चए त मूंखे नज़र लॻी आहे माण्हू को शादी ते थो वञे उहो इलाही थो खाई छॾे घर अचे थो उनखे जेको आहे पेट ख़राबु थो थी वञे उल्टी थी अचे त चए थो मूंखे नज़र लॻी इन करे मां सुठो तयारु थियो या ॿाहिरि वियो उनखे को धकु लॻी वियो त मूंखे नज़र लॻी त इहे जेके एॾियूं आसान शयूं न आहिनि हर शइ लाइ असां हिकिड़ी शइ ते ब्लेम कयूं त नज़र जे करे आहे नज़र लॻी आहे इहा एॾी आसान शइ न आहे इहा हिकिड़ो टॉपिक आहे पर क़ुर में अल्लाह सुब्हानहू व तआला डायरेक्टली किथे बि न ॻाल्हायो आहे नज़र जे लाइ जेके बि शयूं क़ुर मां इस्तदलाल चवंदा आहिनि खयूं वयूं आहिनि उहे इनडायरेक्ट वे में क़ुर मां दलीलूं ॾेई उहे खयूं वयूं आहिनि पर अल्लाह सुब्हानहू व तआला पाण डायरेक्ट नज़र लाइ कहिड़ी बि जॻह ते क़ुर में न ॻाल्हायो आहे पर इलाही जेके आहिनि असांखे हदीसूं मिलनि थियूं ऐं ॿियूं शयूं आहिनि पर इन लाइ हिकिड़ी वॾो बहस खपे वॾी स्टडी खपे ऐं इनखे सम्झण लाइ हिकिड़ो अलॻि सेपरेट टॉपिक आहे त नज़र छा आहे ऐं कीअं लॻंदी आहे असां न त हर शइ जेका बि असांखे थींदी आहे असां चवंदा आहियूं असांजी नज़र लॻी वई आहे त हाणे याकूब अलैहिस्सलाम फरमाइनि था क़ाल लन उर्सिलहू मअकुम हत्ता तुतूनी मौथिक़म मिनल्लाहि लतअतुनी बिही इल्ला अन युहात बिकुम याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त मां जेको आहे बिनयामीन खे तव्हां सां कहिड़ी बि सूरत में न छॾींदुमि जेसि ताईं तव्हां इहो न कंदव छा न कंदव जेसि ताईं की तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला खां मूंखे कसम न खणंदव मतिलबु अल्लाह सुब्हानहू वटां कसम न ॾींदव हाणे मिन मतिलबु फ़िरौन खां हाणे अल्लाह सुब्हानहू तआला खां कसम माण्हू हिकिड़ो चवंदो मां कसम थो खणां या मां तुंहिंजो कसम थो खणां या मां हाणे अल्लाह सुब्हानहू व तआला खां तव्हां जेसि ताईं मूंखे कसम न खणी ॾींदव तेसि ताईं मां जेको आहे बिनयामीन खे तव्हां सां न छॾींदुसि त इहो जेका शइ हुई त हाणे बसि अल्लाह खां कीअं कसम खणिजे हाणे याकूब अलैहिस्सलाम जा उहे बि पुट हुया इहे हिकिड़े इलाही हेवी वर्ड मतिलबु इलाही वॾी शइ आहे त याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चए थो त अल्लाह सुब्हानहू व तआला खां मूंखे जेको आहे कसम खणी ॾियो मक़सदु इहो आहे त तव्हां हिते कसम खणो ऐं तव्हां पंहिंजे वात सां चओ त तव्हां कसम खणो था कंहिंजो अल्लाह जो त असांजे इन कसम में असां ॿिन्हिनि जे एग्रीमेंट में कॉन्ट्रैक्ट में असांजो जेको गवाह आहे शाहिद आहे जेको बि आहे उहो अल्लाह सुब्हानहू व तआला आहे मक़सदु अगरि तव्हां इहो कसम टोड़ींदव त छा थींदो मुंहिंजो गुनाह याकूब सां मुंहिंजो गुनाह तव्हां न खणंदव डायरेक्ट जेको गुनाह थींदो उहो अल्लाह जी तरफ़ां मतिलबु तव्हां इहो अल्लाह जो कसम टोड़ियो अल्लाह खां जेको वाइदो आहे उहो मूंखे वठी ॾियो तव्हां कसम खणो ऐं ईअं जेको आहे हरगिज़ न थींदो त बिनयामीन तव्हांखे मां बग़ैर हुनजे ॾेई छॾिया तेसि ताईं न ॾींदुमि जेसि ताईं तव्हां हिकिड़ो जेको आहे सेक्रेड ऐं कसम जेको आहे मज़बूत आहे कसम जेको आहे दिलि सां उहो न खणंदव त तव्हां जेको आहे बिनयामीन खे डेफिनेटली यकीनन मूं वटि वापसि वठी ईंदो
तव्हां बिन यमीन खे वठी त वञो था मूंखां, पर यकीनन उनखे मूंसां गॾु वापसि पाण सां गॾु वापसि वठी वेंदव। ईअं न त पहिरियां वारी स्टोरी ठाहियो त हिनखे जेको आहे बगड़ खणी वियो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे जॾहिं वठी विया हुआ त हुनखे बगड़ खणी वियो, तव्हांखे कुझु न थियो, त उहे न, पर हाणे कसम खणो तव्हां बिन यमीन खे वापसि वठी ईंदव। पर हिकिड़ी जेका कंडीशन आहे उन में तव्हांखे माफ़ी आहे। फलमा आतो हे मौसिक़हुम क़ाल अल्लाहु अला मा नक़ूलु वकील। हिकिड़ी जेका कंडीशन आहे उन में मां सम्झंदुमि त तव्हां सचा आहियो। उहा कहिड़ी, त तव्हां जॾहिं सभु घेरिजी वञो, मतिलबु को अहिड़ो मसइलो तव्हां ते अचे जो तव्हां सभिनि खे नुक़सानु थिए, उन कंडीशन में ख़ैरु आहे। बाक़ी ईअं न त लास्ट टाइम वांगुरु यूसुफ अलैहिस्सलाम खे तव्हां चयो त बगड़ खाई वियो या बगड़ खणी वियो या खाई वियो ऐं तव्हां सभु सही सलामत आहियो, तव्हांखे कुझु बि न थियो। त तव्हां वञो था हिकिड़ी ग्रुप जी शक्ल में, तव्हां सभिनि खे अगरि कंहिं शइ अफेक्ट कयो त ठीकु आहे। बाक़ी अगरि तव्हां अची मूंखे चओ त बिन यमीन खे हीअं थियो, असां सभु सही आहियूं, त उहा शइ जेका आहे उहा एक्सेप्टेबल न आहे, उहा शइ मां न मञींदुमि। इन शइ में तव्हां जेका मां सम्झी वेंदुमि त तव्हां मूंसां कूड़ था ॻाल्हायो। त हाणे जेका इन सिनेरियो में तव्हांखे माफ़ी आहे त फाइनली जॾहिं हुननि कसम खयो, फलम मां मतिलबु आख़िरकार जॾहिं हुननि कसम खयो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो वॾो हिकिड़ो हैवी कसम हुननि खां याक़ूब अलैहिस्सलाम वठी रहियो हुयो। उन्हनि पाण में डिस्कस कयो हूंदो, सोचियो हूंदो। फलम मां मतिलबु आख़िरकार, जॾहिं आख़िरकार हुननि डिसाइड कयो या चयो त असां जेको आहे कसम खणंदासीं, आख़िरकार जॾहिं हुननि कसम खयो मौसिक़हुम क़ाल अल्लाहु अला मा नक़ूलु वकील, याक़ूब अलैहिस्सलाम चयो त जेको असीं हे चऊं था इन शइ ते अल्लाह सुब्हानहु व तआला ते असां रिलाए था कयूं। इहो जेको सॼो रिलाए कयूं था, जेका बि शइ इहा आहे ट्रस्ट कयूं था इन ते, मां नक़ूल वकील, वकील जेको आहे तवक्कल मां निकितल आहे, मतिलबु रिलाए आन कंहिं ते एतबार करणु, कंहिं ते तवक्कल करणु। त असांजो जेको इहा शइ कयूं था, इहो असां रिलाए था कयूं कंहिं ते, अल्लाह सुब्हानहु व तआला ते, ॿियो कंहिं ते बि न। हाणे याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि जी आख़िरत जेका आहे उहा बि तक़रीबन रिस्क में विझी छॾी। अगरि उहे कसम टोड़नि था त छा थींदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी दुनिया त वई, पर उन्हनि जी आख़िरत बि ख़राबु थींदी। त याक़ूब अलैहिस्सलाम हुननि खां हिकिड़ो पको कसम खयो ऐं उन खां पोइ याक़ूब अलैहिस्सलाम हुननि खे चए थो, वक़ाल या बुनय्य ला तदख़ुलू मिन बाबिन वाहिदिन वदख़ुलू मिन अबवाबिन मुतफ़र्रिक़ा। त ऐं चयईं त ए मुंहिंजा पुटो, या बुनय्य मतिलबु ए मुंहिंजा जवान पुटो, ए मुंहिंजा ख़ूबसूरत पुटो, ए मुंहिंजा प्यारा पुटो, पंहिंजे पुटनि खे चयईं त हिकिड़े दरवाज़े मां दाख़िल न थीजो। इन आयात जेका आहे, इन आयात ते इलाही वॾो डिबेट थींदो आहे नज़र जो। याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त हिकिड़े दरवाज़े मां दाख़िल न थीजो, पर जॾहिं दाख़िल थियो वदख़ुलू मिन अबवाबिन मुतफ़र्रिक़ा, मतिलबु जेके दरवाज़ा हुजनि, कुझु ॿ टे ॼणा हिकिड़े दरवाज़े मां वञनि, ॿ टे ॼणा ॿिए दरवाज़े मां वञनि, ॿ टे ॼणा ॿिए दरवाज़े मां वञनि, सभु हिकिड़े ई दरवाज़े मां न वञिजो। 11-12 याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट हुया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे कंहिं हिकिड़े दरवाज़े में वञनि त माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि खे हुयो शक त माण्हू जेके आहिनि उहे ग़लति नज़र सां ॾिसंदा, हसद जी नज़र सां ॾिसंदा ऐं मुंहिंजे ॿारनि खे नुक़सानु थींदो, ईविल आहे जो नज़र जो। वमा उग़नी अनकुम मिनल्लाहि मिन शै, ऐं आऊं अव्हांखे अल्लाह जी तक़दीर खां का बि शइ टारे नथी सघे। मां जेको आहे इहो चवां थो, जेका शइ इन में इहा शइ न आहे त मां तव्हांखे हर शइ जो प्रोटेक्ट थो कयां। अल्लाह जी जेका तक़दीर आहे, अल्लाह जेको क़दरु आहे, उन शइ खां मां तव्हांखे टारे नथो सघां, उन शइ खे मां नथो टारे सघां। पर इहो हिकिड़ो याक़ूब अलैहिस्सलाम जी पंहिंजी दिलि जी शइ हुई। उन जे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त मुंहिंजे पुट जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त इहो बि आहे बुक्स में त याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट जेके आहिनि उहे ख़ूबसूरत हुया, जवान हुया ऐं इलाही हुया, सभु टोले जी शक्ल में। त याक़ूब अलैहिस्सलाम खे इहो बि त माण्हू ॾिसंदा त हुननि ते नज़र हणंदा ऐं हसद कंदा। त इहा बि शइ याक़ूब अलैहिस्सलाम खे दिलि में हुई। इन्नल हुक्मु इल्ला लिल्लाहि, अल्लाह खां सवाइ ॿियो कंहिंजो बि हुकुम न आहे। जेको हुकुम आहे उहो अल्लाह जो आहे। मां अल्लाह जो जेको क़दरु आहे उनखे नथो टारे सघां। चवंदा आहिनि क़दरु अल्लाह, मतिलबु जंहिंमें अल्लाह जी डिक्री हुजे, अल्लाह जो क़दरु हुजे, अल्लाह जे क़दर खे मां टारे नथो सघां। जेका शइ थियणी आहे उहा थींदी, पर आख़िरी जेको हुकुम आहे, फाइनल जेको हुकुम आहे उहो कंहिंजो आहे, फाइनल डिसीजन उहो अल्लाह जो ई आहे। अलैहि तवक्कलतु व अलैहि फलयतवक्कलिल मुतवक्किलून। मां जेको रिलाए थो कयां, ट्रस्ट थो कयां, उहो अल्लाह ते कयां ऐं सभु कंहिं जे भरोसे कंदड़नि खे मथसि भरोसो करणु घुरिजे। सभिनि खे, असां सभिनि खे जेको अल्लाह सुब्हानहु व तआला आहे उन जो भरोसो करणु घुरिजे। सभिनि जेका बि शइ आहे उहो जेको भरोसो आहे उहो अल्लाह ते करणु घुरिजे। मुंहिंजो भरोसो जेको आहे अल्लाह सुब्हानहु व तआला ते।
हाणे उन वक़्तु छा हूंदो त जेके क़दीम ज़माने में जेके शहर हूंदा, तारीख़ी जेके वॾा वॾा शहर हूंदा या मुल्क हूंदा, उन्हनि जे चौधारी कोट हूंदो, वॾियूं वॾियूं दीवारूं हूंदियूं, वॾियूं वॾियूं दीवारूं हूंदियूं, अंदरि शहर हूंदा। त उहो वॾो जो कोट हूंदो, उन में चौधारी दरवाज़ा लॻल हूंदा। दरवाज़ा जेके हूंदा, को दरवाज़ो हूंदो जंहिंमां सिर्फ़ु बादशाह वेंदो, को दरवाज़ो हूंदो जंहिंमां सामान वेंदो, को दरवाज़ो जेको आम माण्हू न वेंदो। डिफरेंट डिफरेंट जेके आहिनि दरवाज़ा हूंदा। ॿाहिरां हिकिड़ो सॼे शहर खे कोट हूंदो। हमला जॾहिं थियनि त पोइ उनखे माण्हू दरवाज़ा बंदि करे छॾे। त उहे जेके हुया, उन्हनि दरवाज़नि खे याकूब अलैहिस्सलाम चयो जॾहिं तव्हां वञो त हिकिड़े ई दरवाज़े मां अंदरि न वञिजो, पर डिफरेंट डिफरेंट दरवाज़नि मां वञिजो। हाणे हिन मां ॿ ॿियूं शयूं बि मिली सघनि थियूं। त याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त कहत पइजी चुको आहे मुल्क में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मींहुं नथो वसे, रोज़गार कोन्हे, माण्हुनि वटि पैसो ख़तमु थी वियो आहे, खाधे पीते जो सामान ख़तमु थी वियो आहे। जंहिं बि मुल्क में सामान फाइनेंस इकोनॉमिकल क्राइसिस ईंदा आहिनि त क्राइम वधी वेंदो आहे, चोरियूं ऐं धाड़ा वधी वेंदा आहिनि। त याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मुंहिंजा पुट जेके आहिनि उहे जॾहिं आया हुया फस्ट टाइम, यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं विया मिस्र विया हुया ऐं नाणो सॼो खणी आया, सॼा जेके उठ या घोड़ा जेको बि आहिनि सभु उन्हनि जा थेला फुल भरियल हुयनि, उहे खणी आया। सॼी हिकिड़ी जी हिकिड़ी जमात हुई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हुनि उन्हनि खे वेंदे बि ॾिठो हूंदो किनार मां, ऐं माण्हू रस्ते में ईंदे बि ॾिठो हूंदो। त उहे जेके आहिनि फुल पंहिंजो नाणो वठी आया आहिनि, ऐं एक्स्ट्रा नाणो बि अथनि, ऐं वॾी खां वॾी जमात बि आहे, 11 ॼणा आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हुनि उन्हनि खे नज़र में रखियो हूंदो। हाणे जॾहिं वेंदा त माण्हू तॾहिं वरी उनखे नज़र में रखंदा, ऐं उन्हनि खे इहो बि हूंदो त हाणे वापसि जॾहिं ईंदा हुननि खे थी सघे थो अञा वधीक नाणो मिले, अञा हुननि जो भाउ हुननि सां वधीक ॿियो बि आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वरी ईंदा इन ई रस्ते खां ईंदा त उन्हनि खे भउ हुयो त थी सघे थो उन्हनि खे धाड़ो लॻे, या उन्हनि खे को जमात जेका आहे, का अहिड़े माण्हू जेके आहिनि उहे नुक़सानु पुॼाइनि। हिकिड़ी इहा शइ बि हुई। ॿी त मिस्र में जेको यूसुफ अलैहिस्सलाम, मिस्र जो मतिलबु किंग यूसुफ अलैहिस्सलाम, उन्हनि सां जेको उन्हनि जो ॻाल्हियूं थियूं, जेको कॉन्ट्रेक्ट थियो, इहा बि ॻाल्हि सभिनि खे मिस्र में ख़बर हूंदी। त इहा शइ बि याकूब अलैहिस्सलाम खे हुई। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उन्हनि खे किंग जेको आहे उन्हनि खे स्पेशल महिरबानी कई, ऐं उन्हनि खे हिकिड़ो जेको सामान हुयो उहो वधीक ॾिनई, इवन दो उन्हनि जो भाउ हुननि सां गॾु न हुयो। त इहे सभु शयूं जेके हुयूं माण्हुनि खे ख़बर हुयूं त थी सघे थो माण्हू उन्हनि खे धाड़ो हणनि, थी सघे थो उनखे नुक़सानु पुॼाइनि, थी सघे थो उन्हनि खे ॿियूं शयूं कनि। त याकूब अलैहिस्सलाम जेका शइ हुई, इहा चई त इहा जेका आहे मुंहिंजी तव्हांखे अलाह जी डिग्री खां, अलाह जी क़दर खां बचाए नथी सघे, मां जेको कयां थो। पर याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे तरफ़ां पंहिंजो प्रोटेक्शन हुनखे ॿुधायो। हाणे पहिरीं ॻाल्हि त याकूब अलैहिस्सलाम पहिरियों जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम ॾिनो त उन वक़्तु कसम छो न खणायो? ज़ाहिरी ॻाल्हि, उन वक़्तु याकूब अलैहिस्सलाम ताक़तवर हुया, उनजा ॿार नंढा हुया। उन वक़्तु उन्हनि खे पूरो यकीन हुयो त मुंहिंजा ॿार जेके आहिनि मूंखां जेके ताक़तवर न आहिनि, ज़ोर न थींदा। हाणे उन्हनि खे ख़बर हुई याकूब अलैहिस्सलाम खे त मां कमज़ोर आहियां, मां वीक आहियां, ऐं हाणे मां कुझु नथो करे सघां, त मां उन्हनि खां कहिड़े नमूने ट्रस्ट वठां, कसम कहिड़े नमूने यकीन वठां त ॿिनि यमीन खे वापसि वठी ईंदा। त हिते हिकिड़ी इहा ॻाल्हि थिए थी त ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि जेको बि नतीजो आहे, जेको बि रिज़ल्ट आहे, उहो अलाह जे तरफ़ां आहे। ॿिया माण्हू उहे हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि मां जेका बि महिनत कयां थो, मां जेके बि एफर्ट्स वठां थो, इहो जेको मूंखे फ़ाइदो थियो आहे इहो उन जो नतीजो आहे। हाणे ॿिनि क़िस्मनि जे माण्हुनि, हिकिड़ा चवंदा आहिनि त एफर्ट्स मुंहिंजा एफर्ट्स आहिनि, उनखां पोइ मुंहिंजे एफर्ट्स जे करे नतीजो मिलियो आहे। ॿिया माण्हू चवंदा आहिनि त न, तवक्कल कयो अलाह ते, सॼो जेको बि जेका शइ थींदी, पतो बि अलाह जी मर्ज़ी खां नथो हले, त इहा जेका शइ हूंदी इहा अलाह जे तरफ़ां थींदी। त इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे सम्झण लाइ तमामु ज़रूरी आहे त याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे तरफ़ां हुननि खे सभु एफर्ट्स वठण लाइ चयो। हालांकि याकूब अलैहिस्सलाम अलाह जा नबी हुया, हुनखे ईअं न चई त सिर्फ़ु अलाह ते तवक्कुल कयो, न, हुननि खे चयईं त पंहिंजा प्रिकॉशन्स वठिजो, अलॻि अलॻि दरवाज़े मां वञिजो, अलाह जो हुनखे कसम खणायईं, ऐं पंहिंजा प्रिकॉशन्स हुननि याकूब अलैहिस्सलाम हुन खां वरिता। हालांकि यूसुफ बिन यमीन तॾहिं बि वापसि न आया। अलाह जो प्लान छा हुयो, ॿियो हुयो। याकूब अलैहिस्सलाम चयो त बिन यमीन कहिड़े नमूने मूं वटि हे वापसि वठी अचनि, छो जो अॻु में यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी आया त बिन यमीन यूसुफ अलैहिस्सलाम खे वापसि न वठी आया। त अलाह जा प्लान छा हुया, बिन यमीन खे अलाह सुब्हानो व तआला, हालांकि याकूब अलैहिस्सलाम पंहिंजो सॼो पंहिंजे तरफ़ां सभु एफर्ट्स वरिता, नतीजो छा निकितो त बिन यमीन उते यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पाण वटि रखी छॾियो। त अलाह जा जेके प्लान हुया त यूसुफ अलैहिस्सलाम खे मिलराइणो हुयुसि याकूब अलैहिस्सलाम सां। त असांजे दीन में हिकिड़ा प्रिंसिपल आहिनि, बेसिक शयूं आहिनि। त एफर्ट्स तव्हां पंहिंजे तरफ़ां महिनत कयो, पोइ जेको आहे नतीजे जो इंतज़ारु कयो। ईअं न आहे त हिकिड़ो माण्हू जेको आहे, जीअं मिसाल जे तौर ते माण्हू बीमार थिए थो,
डॉक्टर ॾे वञे थो, डॉक्टर हुनखे दवा थो ॾिए, पोइ ठीकु थो थिए। त असांजी जेका हीलिंग थी, जेको असां ठीकु थियासीं, उहो अलाह जे तरफ़ां आहे। तव्हां जेके एफर्ट्स वरिता, तव्हां हितां उथियो, तव्हां डॉक्टर ॾे वियो, इहे तव्हांजी छा हुया, महिनत हुई, तव्हां वियो, नतीजो जेको आहे उहो अलाह जे तरफ़ां आयो, पर तव्हां जेको आहे महिनत करे तव्हां वियो। जीअं हिकिड़ी हदीस आहे, उनखे ॾाढे हाफ़ हदीस ॿुधाई वेंदी आहे, नंढे हूंदे खां असां ॿुधंदा ईंदा आहियूं त अलाह सुब्हानो ताला पखी खे बि खाराए थो, जॾहिं उहो सुबुह घर खां निकिरे थो त वापसि जॾहिं अचे थो त हुनजो पेट भरियलु हूंदो आहे। त इहा हदीस ईअं बि उनजो ॿियो पार्ट इहो आहे त पखी जेको आहे सुबुह पंहिंजो घरु, पंहिंजो आखेरो जेको आहे छॾे थो, पंहिंजा पर हलाए थो, आखेरो छॾे थो, डिफरेंट जॻहियुनि ते वञे थो, पंहिंजो रिज़्क़ तलाश थो करे। त उनखां पोइ जॾहिं मग़रिब महिल वापसि थो अचे त अलाह सुब्हानो ताला जेको उन लाइ रिज़्क़ लिखियो आहे, उहो अलाह सुब्हानो ताला उनखे ॾिए थो ऐं उनजो पेट अलाह सुब्हानो ताला भरे थो। ईअं ई चवंदा आहियूं अलाह सुब्हानो ताला रज़ाक़ आहे, अलाह सुब्हानो ताला प्रोवाइड करण वारो आहे, अलाह सुब्हानो ताला ॾियण वारो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू घरां निकिरंदो, जॉब कंदो, पैसा मिलंदसि, पोइ शयूं वठंदो, घरु ईंदो, शयूं पचाईंदो, पोइ उहो खाईंदो, त इहो छा चवंदो, इहो रिज़्क़ मूंखे अलाह सुब्हानो ताला ॾिनो, इहो अलाह जे तरफ़ां आहे। पर महिनत तव्हांखे करणी आहे। ईअं न आहे त मां सिर्फ़ु चवां त न मूंखे अलाह सुब्हानो ताला ॾींदो। जीअं अॼुकल्ह कोरोना जेका हो, मां जेको आहे पंहिंजे तरफ़ां को बि एहतियात न कंदुमि। सिहत ऐं बीमारी सभु अलाह जे हथ में आहे। मां अगरि बीमार थियुसि बि त मुंहिंजे जिस्म जी ज़कात आहे, ऐं मां जेको आहे मास्क बि न पाईंदुसि, मां जेको आहे डिस्टेंस बि न रखंदुसि, मां जेको आहे गैदरिंग्स में बि वेंदुसि। अलाह सुब्हानो ताला चाहियो त मूंखे कोरोना न थींदो। ईअं न आहे, इहा शइ तमामु ग़लति आहे। जेको ईअं चए थो त मतिलबु उनखे दीन जो कॉन्सेप्ट सही ख़बर न आहे। असांखे पंहिंजे तरफ़ां एफर्ट्स वठिणा पवंदा, पंहिंजे तरफ़ां एहतियात करिणो पवंदो। पोइ अगरि तव्हां इन शइ खे, इहा बीमारी तव्हांखे लॻे थी, कोरोना तव्हांखे लॻे थी, पोइ तव्हां चओ त मां पंहिंजे तरफ़ां एफर्ट्स वरिता, उनखां पोइ जेको आहे तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो इलाज ई कराईंदो। तव्हांखे ख़बर आहे त इलाज त को पर्टिकुलर आहे ई कोन, पर तव्हांखे पंहिंजे तरफ़ां एफर्ट्स जेके आहिनि उहे ज़रूरु वठिणा पवंदा। बग़ैर एफर्ट्स वठण जे तव्हां चओ त सिर्फ़ु नतीजो अलाह खे हुनजे, इलाही माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजी महिनत जो नतीजो आहे त मां इहो कामयाबु थियुमि, मां हे 3-4 शयूं जेके आहिनि इहो फॉलो कयूं, ईअं कयो, इन जे करे मां कामयाबु थियुसि। त उहे 3-4 शयूं अलाए हज़ारे रखी माण्हू फॉलो था कनि, पर उहे कामयाबु नथा थियनि। अलाह सुब्हानो ताला तोखे कामयाबी ॾिनी, इन जे करे जो अलाह सुब्हानो ताला तुंहिंजी महिनत ॾिठी, इन करे तोखे कामयाबी ॾिनई। त माण्हू चवंदा आहिनि इहा जेको आहे मुंहिंजी महिनत जो नतीजो आहे। न, इहो जेका नतीजो जेको ईंदो आहे उहो अलाह जे तरफ़ां ईंदो आहे। त असांखे इहे 2 शयूं सम्झणु घुरिजनि त असांखे महिनत करणी आहे। पहिरीं शइ प्राइमरी जेका आहे उहा महिनत आहे, उनखां पोइ नतीजे जो इंतज़ारु करिणो आहे। उनखां पोइ वारी आयत जेका आहे उहा 68 नंबर आया आहे, वलमा दख़लू मिन हैथु अमरहुम अबूहुम। ऐं जॾहिं सदन दाख़िल थिया, जेको याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, ओड़े नमूने दाख़िल थिया इजिप्ट में। माकान युगनी अनहुम मिनल्लाहि मिन शैइन इल्ला हाजतन फी नफ्स याकूब क़दाहा। त संदन पीउ अलाह जी तक़दीर मां खान कुझु बि टारे नथो सघे। त जेको उन्हनि जो याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, उहो अलाह जी जेका तक़दीर आहे, अलाह जो जेको क़दरु आहे, उन्हनि खे टारे नथो सघे। चाहे कोई बि हुजे, चाहे माउ हुजे, चाहे पीउ हुजे, जेका अलाह जी तक़दीर आहे, क़दरु आहे, जेको शइ लिखियलु आहे, उहा शइ थियणी ई थियणी आहे। साॻा ई लफ़्ज़ अलाह सुब्हानो व तआला रिपीट थो करे जेके याकूब अलैहिस्सलाम चयो। ऐं इला हाजतन फी नफ्सिन याकूब क़दाहा, ऐं याकूब जे दिलि में रुगो हिकु ख़्यालु हो, उनखे पूरो कयईं। फी नफ्स, नफ्स चवंदा आहिनि सेल्फ, पंहिंजो इनसाइड, पंहिंजी इनसाइड फीलिंग, गट फीलिंग जेके चइजे। नफ्स मतिलबु सेल्फ, पंहिंजो पाण। इहा उन्हनि जी पंहिंजी याकूब अलैहिस्सलाम जी दिलि जो ख़्यालु हुयो, ऐं उहो जेको हुयो उन पूरो कयो। याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे तरफ़ां पूरा एफर्ट वरिता, जेको अलाह सुब्हानो ताला रिपीट करे असांखे ॿुधाए थो त तव्हां पंहिंजा पूरा एफर्ट्स वठो, बाक़ी रिज़ल्ट जेको आहे उहो अलाह जी तरफ़ां आहे। जीअं नंढे हूंदे असां ॿाहिरि वेंदा हुआसीं, असां सॼी ॿाहिरि वेंदा हुआसीं, त अमर असांखे जॾहिं बि ॿाहिरि वेंदा हुआसीं तॾहिं चवंदी त बाबा कंहिंखां शइ वठी खाइजो न, हेठि कुझु पियो हुजे, पैसो हुजे, केॾी बि क़ीमती शइ हुजे, उहा न खणिजो। ऐं जॾहिं कमु ख़तमु थी वञे, ट्यूशन पढ़ी वठो, या जॾहिं बि वञो त कमु ख़तमु थी वञे, सिधो वापसि घरु अचिजो, हेॾे होॾे न वञिजो, ऐं थी सघे त मूंखे इन्फॉर्म कजो अगरि तव्हांखे देरि थी वञे। त इहे जेके शयूं आहिनि, जॾहिं बि असां वेंदा हुआसीं, उहा असांखे अमर चवंदी, पर आख़िर में असांखे चवंदी फ़ी अमान अल्लाह, या अलाह जी अमान। त उन वक़्तु इहे ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं। अमर जेको आहे असांखे पंहिंजा एफर्ट्स, पंहिंजियूं शयूं जेके बि अमर जूं हुयूं असांखे चवंदी हुई, पर आख़िर में चवंदी जेका अलाह आहे, जेका अमान आहे, जेका प्रोटेक्शन आहे, उहा सिर्फ़ु अलाह जे तरफ़ां आहे। मां त तव्हांखे जेका शइ ॿुधायां थी, तव्हांखे प्रोटेक्शन ॿुधायां थी, उन ते फॉलो कजो, पर अल्टीमेट फाइनली जेका
प्रोटेक्शन आहे उहो अलाह जे तरफ़ां आहे। त ईअं अॼुकल्ह जे सभु तव्हां ॾिसंदा हूंदो, तव्हांखे एक्सपीरियंस हूंदो, जॾहिं बि ॿारु घर खां ॿाहिरि वेंदो आहे त उन जूं माऊं उन जा पीउ उनखे जेके आहिनि कुझु ख़ासि इंस्ट्रक्शन्स हूंदा आहिनि, जॾहिं बि ॿाहिरि वेंदा आहिनि उहे इंस्ट्रक्शन उनखे ॾिना वेंदा आहिनि। त असांखे इहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं, जॾहिं बि असां ॿाहिरि वेंदासीं त असांखे ज़हन में असांजे कन में हाणे असां ॿाहिरि वेंदासीं असांजी अमड़ ईअं चवंदी, जॾहिं बि ॿाहिरि वेंदासीं त इहे जेके ॻाल्हियूं हूंदियूं इहे असांखे ख़बर हूंदी त बाबा कंहिंखां शइ वठी न आहे खाइणी, हेठां का शइ केतिरी बि क़ीमती शइ पई हुजे उहा न खणिजो, ऐं जॾहिं बि कमु ख़तमु थी वञे घर वापसि अचिजो अलाह जी अमान। त असां इहे पाण दिलि में रिपीट कंदासीं त हाणे अमड़ असांखे ईअं चवंदी ऐं पोइ अलाह जी अमान जे ख़ुदा हाफ़िज़ चई असां वेंदासीं। त उन वक़्तु इहे शयूं ख़बर न हूंदियूं, पर हाणे इहा शइ ख़बर पई थी त अमड़ जेको आहे पंहिंजे तरफ़ां जेका बि प्रोटेक्शन हूंदी उहा ॾींदी, पर पोइ आख़िर में चवंदी त अमान जेका आहे जेको प्रोटेक्शन आहे उहो सभु रब जे हथ में आहे, उहो अलाह जे हथ में आहे। इहे जेके ॿ शयूं आहिनि, इहे ॿ शयूं अगरि तव्हां खे सम्झ में अची वियूं त इफर्ट्स ऐं इहे नतीजो जेको आहे, इहे ॿ शयूं जेको असांजे दीन जो प्रिंसिपल आहे। हिकिड़ा माण्हू उहे हूंदा आहिनि जीअं मिसाल जे तौर ते चवंदा आहिनि त असांखे नतीजो जेको बि मिलणो आहे सभु अलाह जे तरफ़ां आहे, उन्हनि खे सिर्फ़ु स्पिरिचुअल मतिलबु रूहानी मतिलबु जेके बि शयूं हूंदियूं रूहानी हूंदियूं। याकूब अलैहिस्सलाम खां वधीक रूहानी या स्पिरिचुअल दीनी शयूं कंहिं वटि हूंदियूं, नबी हुया अलाह जा। ईअं न आहे त याकूब अलैहिस्सलाम जेके हुया उहे नबी अलाह जा नबी हुया, उन्हनि खां वधीक रूहानी या उन्हनि खां वधीक दीनी नॉलेज या कंहिं वटि हूंदो, असां वटि या तव्हां वटि न हूंदो। माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि न हर शइ जो इलाजु जेको आहे उहो तव्हांजो हे आहे, ॿियूं जेके शयूं आहिनि उहे तव्हांजूं कवर थींदियूं अगरि तव्हां हे शइ कंदव न। प्रॉब्लम्स जेको आहे उहो मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू आहे बुख ते आहे, उनखे बुख लॻी आहे त उनजी जेका कावड़ आहे उहा छाजे करे आहे, बुख जे करे आहे। हाणे कावड़ उनजी बुख जे करे आहे, वरी जॾहिं उहा कावड़ उनजी अफेक्ट छा ते कंदी, उनजी जॉब ते कंदी, या उहो निमाज़ थो पढ़े उनजो सॼो ध्यानु मानी ॾे वेंदो, या उनजे अंदरि में कावड़ हूंदी। मेन मसइलो उनजो छा आहे, बुख। अगरि उहो मानी खाई करे पोइ कमु करे त कावड़ उनजी ख़तमु थी वेंदी, या इबादत करे त उहो उनजे अंदरि जेका बुख हूंदी उहा ख़तमु थी वेंदी, ध्यानु उनजे मानी ॾे न हूंदो। त मेन प्रॉब्लम उनजो बुख आहे। त मेन प्रॉब्लम जेसि ताईं माण्हू सॉल्व न, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि एंज़ाइटी में हूंदा आहिनि, डिप्रेस हूंदा आहिनि, पोइ उनखे चवंदा आहिनि तूं ज़िक्र कर, तूं निमाज़ नथो पढ़े, हर उनखे माण्हू खे कंहिं मौलवी ॾे वठी वञो, कंहिं फ़क़ीर ॾे वठी वञो, पढ़ाई करायो। हाणे उनजो मसइलो छा आहे, उनजो मसइलो इहो आहे त उहो माण्हू डिप्रेस आहे, उहो एंज़ाइटी में आहे, उनखे ट्रीटमेंट खपे, उनखे डॉक्टर ॾे वञिणो आहे। थी सघे थो इहो पार्ट बि हुजे त निमाज़ ऐं ज़िक्र जो, पर हुनजो मेन मसइलो जेको आहे उहो इमोशनल मसइलो आहे। त उहो जेसि ताईं हल न कंदव त तव्हांजा ॿिया मसइला हल न थींदा। इहा हिकिड़ी ईअं ई शइ आहे त हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि डोमिनोज़, जीअं सिरूं रखियो हिकिड़ी सिर किराए त ॿियूं किरंदियूं वेंदियूं। त अगरि माण्हू मानी नथो खाए त उहे ॿियूं शयूं अफेक्ट थींदियूं आहिनि। त ईअं ई असांखे सम्झणु घुरिजे त असांजे दीन में असां हर शइ खे हिकिड़े खाने में नथा विझी सघूं। ईअं न आहे त हर मसइले जो हल तव्हां चवंदव त हर के जेको बि तव्हां जेको माण्हू पंहिंजो मसइलो खणी अचे थो उन माण्हू खे तव्हां चवंदव त तूं जेको आहे निमाज़ पढ़, तूं ज़िक्र कर। ईअं न आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उनखे चवंदव, माण्हू अचे त बाबा गैदरिंग में वञे त मास्क पाए वञु, पंहिंजे हथनि जी ख़्यालु रख, साफ़ु रख हथनि खे, ऐं घणे तौरु माण्हुनि सां न मिल, ऐं जॾहिं बि माण्हुनि सां मिले त थोरो डिस्टेंस रख। उन माण्हू खे इहो मशवरो ॾींदव पंहिंजे कोरोना खां बचण लाइ। ईअं न चवंदुसि त तूं जेको आहे क़ुर पढ़, तुंहिंजो कोरोना न थींदो, तूं वधीक निमाज़ पढ़, तोखे कोरोना न थींदो। ईअं न आहे। असांजो दीन हिकिड़ो रियल आहे, रियल दीन आहे। इन में के बि आर्टिफिशियल या असांजे तव्हांजे तरफ़ां ठहियल के बि शयूं न आहिनि। त अल्लाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां इहे शयूं सम्झी सघूं। वइन्नहु लज़ू इल्मिन लिमा अल्लमनाहु वलाकिन्न अक्सर अन्नास ला यअलमून। त उनखे पूरो ऐं जेके खेसि सेखारियो हो सो तंहिं असबाबनि इल्मु वारो हो, पर घणा माण्हू न ॼाणींदा आहिनि। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अलाह सुब्हानहू हाणे इल्मु जेको याकूब अलैहिस्सलाम वटि हुयो, याकूब अलैहिस्सलाम वटि हुयो, इहो अलाह ताला ॾिनो। पर जेको असलु जेको इल्मु आहे, जेका बि शइ आहे उहा कंहिं वटि आहे, अलाह सुब्हानहू ताला वटि आहे। ऐं अक्सर माण्हू जेके आहिनि ला यअलमून, अक्सर माण्हू जेके आहिनि उन्हनि खे इल्मु न आहे, उहे ॼाणनि नथा, उहे सभु शयूं पंहिंजे तरफ़ां था चवनि। त इहा ई शइ आहे सम्झण जी, त असांखे सम्झणु घुरिजे त एफर्ट्स जेके आहिनि असांखे पंहिंजे तरफ़ां वठिणा पवंदा। उनखां पोइ नतीजो जेको आहे उहो असांखे अलाह ते तवकल करिणो पवंदो। नतीजो अलाह जे तरफ़ां आहे। ईअं न आहे त असां एफर्ट्स वरिता, असांखे कामयाबी मिली, असां चऊं इहो मुंहिंजे करे आहे। न, उहो जेको आहे उहो नतीजो जेको ईंदो उहो अलाह जे तरफ़ां ईंदो। इहा शइ असांखे सम्झणु घुरिजे ऐं असांखे अलाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।